अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय चैनल। आऊं अची वई आहियां नई वीडियो सां। अॼु पाण शेद खे एक्सपेरिमेंट कान करण वारा आहियूं, बल्कि गैजेट्स खे एक्सपेरिमेंट करण वारा आहियूं। ऐं मूं वरितो हो हैंड मिक्सर ऐं ओवन। अॼु मूंखे उनखे यूज़ करिणो आहे, पर उन जे लाइ आऊं ठाहिण वारी आहियां मार्बल केक। उनखे ठाहे पाण ॿिनी शयुनि खे टेस्ट कंदासीं। हाणे तव्हां मुंहिंजे बर्थडे वारे वीडियो में ॾिठो हूंदो, हीअ ॿई शयूं ऑलरेडी यूज़ करियां पई, छो जे करे हीअ वीडियो पहिरीं रिकॉर्ड थी, उहा बाद में थी, पर सीरीज़ थोरी ग़लति थी वई। बहरहाल अॼु आऊं मार्बल केक ठाहिण वारी, उन जे लाइ मूंखे खपनि 2 बेदा। त हिकिड़ो बेदो करे ऐं उनखे विस्कंदुसि। उन खां पोइ पाण खे तव्हांखे ॿुधाईंदी आहियां। इनखे तव्हां एतिरो विस्क कंदा जो हिनजी क्वांटिटी डबल थी वेंदी। उन खां पोइ पाण हिन में विझंदासीं खंडु। 1 कप खंडु पवंदी, पर थोरी थोरी करे विझंदासीं पाण ऐं हिनखे मिक्स कंदा रहंदासीं। खंडु सॼी वेंदी हली ऐं मिक्स थी वेंदी, डिज़ोल्व थी वेंदी। उन खां पोइ पाण हिन में विझणो आहे 1 कप कुकिंग ऑयल जेको पाण घर में यूज़ कंदा आहियूं। हिन में स्मेल न बिल्कुलु हुजणु खपे। ऐं इनखे बि पाण थोरो करे विझंदासीं ऐं इनखे मिक्स कंदासीं। हीअ बि थी वञे, उन खां पोइ पाण विझंदासीं हिन में 1 कप मैदो, बेकिंग सोडा ऐं बेकिंग पाउडर। हिनखे छाणे पाण विझंदासीं ऐं उन खां पोइ हिनखे बाइंड कंदासीं। बाइंडिंग जो स्टेप ॾाढो सेटिस्फाइंग लॻंदो आहे, पर ईअं कान्हे त तव्हां कीअं बि करे छॾियो ऐं हीअ कमु हली वेंदो। हिनखे प्रॉपर तरीक़े सां बाइंड करणु ज़रूरी हूंदो आहे। जेको डायरेक्शन ऐं ॾेखारियां पई, उन डायरेक्शन में तव्हांखे उन तरीक़े सां उन स्पीड में करिणो आहे। हाणे बाइंड त थी वियो, पर तव्हां कंसिस्टेंसी ॾिसो पिया इलाही घाटी आहे। उनखे मेंटेन करण जे लाइ पाण हिन में विझंदा आहियूं या खीर या पाणी। मूं वटि खीर अवेलेबल कान हो, त हुते पाणी बि विझां। ऐं बेदनि जी स्मेल ख़तमु करण जे लाइ पाण हिन में विझंदा आहियूं वनीला एसेंस, पर उहो मूं वटि अवेलेबल कान हो, त हिन में आऊं इलायची पाउडर बि विझां ऐं आऊं केवड़ा एसेंस बि विझां। तव्हां बिल्कुलु ऑप्शनल आहे, तव्हांखे जेको वणे तव्हां विझी सघो था, पर हिन में विझणु कुझु लाज़मी हूंदो आहे, छो जे करे स्मेल ॾाढी हूंदी आहे। हाणे मार्बल केक त ज़ाहिर हिकिड़ो चॉकलेट पार्ट हूंदो आहे, त उन जे लाइ पाण कुझु कढी छॾींदासीं ऐं हिन में विझंदासीं कोको पाउडर ऐं हिनखे मिक्स कंदासीं। हाणे कंसिस्टेंसी अगरि तव्हांखे हिते इलाही घाटी लॻे, तव्हां हिकिड़ो टीस्पून पाणी जो विझो ऐं हिनखे मिक्स करियो ऐं उन खां पोइ पाण हिन जी डिज़ाइनिंग कंदासीं। हाणे तव्हां वटि अगरि बटर पेपर कान्हे, त हीअ स्टेप तव्हांजे लाइ आहे। तव्हांखे पहिरीं हिन में कंहिं बि थांव में विझणो आहे ऑयल, जेको पाण ऑयल नॉर्मल यूज़ कंदा आहियूं। उन खां पोइ को बि अटो, हिते मैदो बि यूज़ करियां, तव्हां अटो बि यूज़ करे सघो था, कुझु बि यूज़ करे सघो था। ऐं हिनखे पूरे खे थांव खे पाण खे कवर करिणो हूंदो आहे। एक्स्ट्रा जेको बि हूंदो अटो पाण खे उहो ढकणी कढी छॾिणो आहे। सभु शयूं पंहिंजूं तयार आहिनि। हाणे पाण तव्हां मार्बल केक में जेका डिज़ाइनिंग ॾिसंदा आहियो, उन ते पाण खे कमु करिणो आहे। हिते ऐं जीअं डिज़ाइन ठाहियां पई, तव्हां उहा बि ठाहे सघो था, तव्हां पंहिंजे हिसाब सां ठाहे सघो था। मक़सदु त खाइण ई हूंदो आहे, पर अगरि व्यू सुठो रखूं त हिनखे इन हिसाब सां ई फॉलो करणु ज़रूरी हूंदो आहे। सॼो बैटर हिकु थांव में अची वियो। हाणे तव्हांखे हिनखे टेप करिणो आहे। उन खां पोइ पाण हिनखे रखंदासीं पंहिंजे ओवन में। हिते मूंखे तक़रीबन 10 मिंट में मुंहिंजो हीउ बेक थी वियो हो, पर अगरि आउं हुनखे 15 मिंट रखां 12 मिंट रखां त हीअ अञा बहितर थी सघे थो, पर ईअं बि ओके हो। ही हो पर्पस टेस्टिंग जो, उन जे करे मूं ही जस्ट एक्सपेरिमेंट बि कया ऐं अल्हम्दुलिल्लाह ही सक्सेस बि कया। मूंखे पाण कानो लॻो त हीअ थींदा, मूंखे त उहो त सड़ी वड़ी न वञे, पर बचत थी वई। ऐं केक बि अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त ठहियो ऐं मूंखे केवड़ा एसेंस मां एतिरी उमेद कान हुई, पर इन सां पाण केक ॾाढो भलो ठहियो। माना ख़ुशबू ॾाढी सुठी हुई हिन में। बाक़ी तव्हां बि ट्राए करे ॾिसिजो। आख़िर में हाणे व्यू ॾिसी था वठूं पंहिंजे केक जो।
केक अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ई बहितरीन ठहियो आहे। बाक़ी तव्हांखे वीडियो वणी हुजे त लाइक शेयर सब्सक्राइब। बाय बाय।